समाजी तंज़ीम सादिक फाउंडेशन ऐं मेमण इंडस्ट्रियल एंड टेक्निकल इंस्टीट्यूट जे गॾियल सहकार सां कराची जे पुठिते पयल इलाइक़नि जे नौजवाननि ऐं नियाणियुनि खे इंडस्ट्री जे 63 खां वधीक स्किल जी मुफ़्त ट्रेनिंग ॾियण बैदि खेनि सर्टिफिकेट विराइण वारी तक़रीब कोठाई वई। कराची जे कोरंगी में वाक़िअ मेमण इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टीट्यूट में कोठायल तक़रीब दौरान 80 खां वधीक नियाणियुनि ऐं नौजवाननि खे मुख़्तलिफ़ शोबनि में ट्रेनिंग हासिल करण बैदि सर्टिफिकेट ॾिना विया। तक़रीब जो ख़ासि महिमान सिंध जे सोशल वेलफेयर खाते जो सूबाई वज़ीर मीर तारिक अली टालपुर हो, जॾहिं त मेमण जमायत जे सदर अज़ीज़ मेमण, सादिक फाउंडेशन जे चेयरमैन अशफाक अहमद मेमण, HM शहजाद, खालदा सिकंदर मंदरो, मंज़ूर मेमण ऐं ट्रेनिंग हासिल कंदड़ नियाणियुनि तोड़े संदन वालदेन वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर मीर तारिक अली टालपुर, मेमण जमायत जे सदर अज़ीज़ मेमण, अशफाक अहमद मेमण ऐं ॿियनि ॿुधायो त हिन इदारे ज़रिए नियाणियुनि खे ट्रेनिंग ॾेई खेनि रोज़गार सां लॻाइण बि हिकु सदक़ाए जारिया आहे। हाणे हू हिकु सुठे रोज़गार सां लॻी वेंदियूं। ख़ुशी थी थिए अची मूं ॾिठो ख़ासि तौर जेकी छोकिरियूं आहिनि, जेके गर्ल्स आहिनि, जेके ख़वातीन जिन खे स्किल जेके एजुकेशन मिली आहे त ताकि हू पंहिंजी ज़िंदगी जो जेको आहे सो सफ़र सुठे तरीक़े सां कटे सघनि, रोज़गार कमाए सघनि, इज़त वारो रोज़गार कमाए सघनि। ऐं ॾाढो बहितरीनु प्रोग्राम आहे मेमन वर्ल्ड ऑर्गेनाइजेशन जो, ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी। ऐं मुंहिंजी ऑफर बि हिननि खे मुंहिंजे तरफ़ां का बि जेकॾहिं मुंहिंजे डिपार्टमेंट जे तरफ़ां का बि जेकॾहिं हेल्प हिनखे ज़रूरत आहे कंहिं शइ नीड जी, त इंशाल्लाह उहा मां पूरी करे ॾींदुसि। ऐं वधीक हिननि खे जेको आहे थोरो अञा प्रोग्राम खे वाइड करणु खपे, सिंध जे ॿियनि इलाइक़नि खे बि जेको आहे हिन में शामिलु करणु खपे। ख़ासि तौर जेके असांजा बैकवर्ड एरिया आहिनि, जीअं ठठो आहे, बदीन आहे, जिते गुरबत जो रेशो तमामु वधीक आहे, उन्हनि इलाइक़नि खे बि जेकॾहिं हीउ फोकस कनि त तमामु हिकिड़ो सुठो जेस्चर वेंदो। ऐं हिकिड़ी तमामु सुठो फ्री ऑफ कास्ट जेकॾहिं का सर्विस प्रोवाइड कनि था, ऐं इहो हिकिड़ो सुठो मेमन वर्ल्ड ऑर्गेनाइजेशन जो हिकिड़ो कमु आहे। ऐं बहरहाल हुकूमत पंहिंजी जॻह ते कमु करे पई, पर जॾहिं अहिड़े क़िस्म जी NGO जेकॾहिं असांजो साथ ॾींदियूं त मां सम्झां थो त असांखे गुरबत घटि करण में तमामु सहूलियत मिलंदी। HM शहजाद साहब जो है वो, ये जहाँ आज आप बैठे हैं और ये जो मिट्टी है और ये जो यहाँ पर काम हो रहा है और स्किल डेवलपमेंट में, वो सब चीज का सहरा सिर्फ एक आदमी के सर पे जाता है, वो है HM शहजाद। ये आज भी इस काम में डेडिकेटेडली लगे हुए हैं। बड़े तूफान आए, बड़े सैलाब आए, हर एक का सामना किया और भी करेंगे, क्योंकि हम इनके साथ खड़े हैं। अशफाक मेमन साहब जो है वो ये फाउंडेशन है जो आज ये कर रहा है, उनके बानी हमारे यूनाइटेड मेमन जमात के सीनियर वाइस प्रेसिडेंट भी हैं। एक बच्चे को पढ़ा लें, और सब में ज्यादा बच्चे एक ख्वातीन, एक औरत को पढ़ा लें, बहुत बड़ा काम है। स्किल डेवलपमेंट तो और उसके ऊपर चला जाता है, और जो हेल्थ है वो फिर खुद ही ठीक हो जाएगा। इसलिए कि एक पढ़ी लिखी माँ जो है वो अपने बच्चे की हिफाजत करेंगी, जैसे एक चील जो है बच्चों की हिफाजत करते हैं, एक जानवर हिफाजत को माँ हिफाजत करेंगी, वो उसको किताब भी लेके देंगे, वो उसको वैक्सीन भी लगाएंगे। तो आए हम इन सारे लोग जो बैठे हैं और जो इस मिशन में लगे हुए हैं, उनके लिए तालियां बजाएं। सादिक फाउंडेशन ऐं मिट्टी जो मेमण इंडस्ट्रियल ऐं ट्रेनिंग इंस्टीट्यूट जो हिकिड़ो गॾियल प्रोग्राम आहे, जंहिंमें सादिक फाउंडेशन इंटीरियर जे ॿारनि खे हिते हॉस्टल मुहैया कई आहे। 15 ॿार उन में रही सघनि था। नंढड़ी एफर्ट आहे, पर उन ते बि 24 लख रुपया साल में ख़र्चु ईंदो। उहे 4-4 महीननि जो छोकिरनि लाइ आहे, उहे ट्रेनिंग कनि पिया। मुख़्तलिफ़ हिते 63 स्किल्स आहिनि। असांखे खपे त हुननि स्किल्स मां फ़ाइदो वठूं। HM शहजाद साहब जी महिरबानी आहे त मिट्टी उन्हनि लखा ॿारनि खां हिकिड़ो पाई बि चार्ज न कंदी आहे, न सादिक फाउंडेशन कुझु चार्ज कंदी आहे, बल्कि उन्हनि खे मुफ़्त रहण, मुफ़्त मानी, मुफ़्त कम्यूटेशन, इहे 3 ॻाल्हियूं ॾींदा आहिनि त जीअं हू मुफ़्त में ग़रीबनि जा ॿार आहिनि, मुफ़्त में जेको आहे सो सिखनि, इल्मु सिखनि, ऐं कराचीअ सां हुननि जो वास्तो थिए। कराचीअ में ट्रेनिंग जी मतिलबु आहे त कराचीअ में नौकिरी कनि, कराचीअ जे इंडस्ट्रियल एरिया में वञनि, कराचीअ जे माहौल खे सम्झनि, त जॾहिं रहंदा त सम्झंदा। इन जो डबल पर्पज़ हिकिड़ो इन जो हिकिड़ो ऑफशूट आहे प्रोग्राम जो, त असां छोकिरियुनि लाइ उन्हनि खे मेमण ॻोठ फोकस कयोसीं। मेमण ॻोठ मां छोकिरियुनि खे असां फ्री बस ॾिनी। बस जो किरायो सादिक फाउंडेशन भरींदी आहे। हू पंहिंजे घरनि मां ईंदियूं आहिनि, हिते ट्रेनिंग वठी वरी वापसि वेंदियूं आहिनि। हीउ प्रोग्राम 2 बैचिस उन्हनि जूं थी चुकियूं आहिनि। 3rd बैच उन्हनि जी हाणे शुरू थींदी।
त जंहिंमें 80 खां वधीक नियाणियूं इहा हिते जो ई सिखियूं आहिनि ऐं अॻिते ॿियूं सिखंदियूं रहंदियूं। त इहो प्रोग्राम इन नियत सां आहे त नियाणियुनि खे हुनुर हुजे त हू पंहिंजे घर में वेही बि कमाए सघनि ऐं उन में गॾोगॾु पंहिंजी फैमिली खे बि सपोर्ट करे सघनि, पाण बि इंडिपेंडेंट हुजनि, हिकिड़ो कॉन्फिडेंस थिए, वुमेन एम्पावरमेंट थिए, हुननि खे हौसलो मिले ऐं हू पाण खे हिन ईअं न सम्झनि त हुननि खे जीअण जे लाइ को आसरो कोन्हे या को तरीक़ो कोन्हे, हू पाण जी सघनि। सो इहो नंढिड़ो मुख़्तसरन प्रोग्राम हले पियो। अल्हम्दुलिल्लाह एक बेड़ा हमने सादिक फाउंडेशन और अशफाक मेमन के साथ मिलकर उठाया था। आज तकरीबन हम 100 से ज़ायद बच्ची और बच्चों को हमने सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूशन की है। ये एक मुश्तरका हमारी कोशिश थी उन लोगों के लिए जो वाकई गुर्बत की उस लकीर पे चले गए हैं कि उनको अब संभालना हमारा फ़र्ज़ बनता था और हम समझते थे कि ये काम हमें करना चाहिए। तो सादिक फाउंडेशन और अशफाक मेमन साहब के साथ मिलके हमने ये बेड़ा उठाया और आज अल्हम्दुलिल्लाह आपने देखा कि हमने एक ये छोटी तकरीब रखी। ये तकरीब छोटी ज़रूर थी लेकिन इसके मकासद बहुत बड़े हैं। मां चाहींदसि त अहिड़ा इवेंट्स जेके आहिनि न से सॼी सिंध में थियनि। असांजो को बि बच्चो जेको आहे न स्किल खां सवाइ न हुजे, न पढ़ाई खां सवाइ हुजे, न स्किल खां सवाइ हुजे। इहे ॿई ॻाल्हियूं जेके आहिनि तमामु ज़रूरी आहिनि। मां चाहींदसि त हर ज़िले में हर हंधि जेको आहे न इहो जेको आहे सिस्टम हलायो वञे। हीउ जेको प्रोग्राम थियो आहे ऐं मिठी में जेके असांजूं मुराद मेमण ॻोठ जूं नियाणियूं उन्हनि हिते ट्रेनिंग कई ऐं अॼु उन्हनि खे सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूट थिया आहिनि। इन में मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे छाकाणि त असांजूं जेके नियाणियूं उहे हिते ट्रेनिंग वठनि थियूं मुख़्तलिफ़ ट्रेड्स में ऐं उन खां पोइ इहे ई साॻियूं हिते जॾहिं ट्रेनिंग कंप्लीट थिए थी त इहे पंहिंजो पाण वञी पंहिंजी मदद पाण कमु कनि थियूं जंहिंमें पंहिंजो रोज़गार हासिलु कनि थियूं। सो इहो तमामु सुठो कमु आहे जेको असांजी चेयरमैन अदी ख़ालदा सिकंदर मेंद्रो साहिबा ऐं अशफाक मेमण साहिब जी कावज़ सां असां मेमण ॻोठ खां हिते जेको ट्रांसपोर्ट उहो बि असांखे उन सादिक फाउंडेशन जे थ्रू, मां उनजो गवर्निंग बॉडी जो पाण मेंबर बि आहियां, त असां बि उन्हनि ॿारनि खे उहो ई सपोर्ट कयो ताकी उहे ॿार अची हिते इहो मूंखे ट्रेनिंग कनि त जीअं पंहिंजो पाण वञी पंहिंजो रोज़गार ते लॻनि। ट्रेनिंग हासिल कंदड़ औरतुनि ॿुधायो त हू सादिक फाउंडेशन ऐं मेमण इंडस्ट्रियल एंड टेक्निकल इंस्टीट्यूट जूं शुक्रगुज़ार आहिनि जिन मुफ़्त में ट्रेनिंग ॾियण सां गॾु मुफ़्त सफ़री सहूलियत ऐं ॿियूं सहूलियतूं पिणु ॾिनियूं। टीचर सुठे तरीक़े सां महिनत कई। अल्हम्दुलिल्लाह अॼु असांखे सर्टिफिकेट मिले पियो। माशाल्लाह इलाही ख़ुशि आहियूं, बेहद शुक्रगुज़ार आहियूं सर इशफाक मेमन साहब जा, सर मंज़ूर अहमद साहब जा, बिलख़ुसूस सर अब्दुल्ला मेमन साहब, सर शाहनवाज़ सर मुज़म्मल जिन्हें असां सां एतिरो तावन कयो। हर शइ असां फ्री कास्ट ॾिनी वई। माशाल्लाह इलाही सुठो कयो। मेमन इंडस्ट्रियल एंड टेक्निकल इंस्टीट्यूट जी तरफ़ां सर्टिफिकेट मिलिया विया आहिनि एंड असां हिन में ॾाढी ख़ुशी थी आहे छो जो असां महिनत कई आहे ऐं महिनत जो असांखे अॼु फल मिलियो आहे। असांखे हर चीज़ सुठे तरीक़े सां फ्री में मुहैया कई वई आहे। हर चीज़ असां कोर्स वग़ैरह जेकी भी कई आहे चीज़ जेकियूं शयूं इस्तेमालु थियूं वयूं हुयूं हर चीज़ असांखे फ्री में मिली आहे, फ्री ऑफ कोर्स थो। हमने बहुत सब कुछ सीखा है यहाँ पर और जो चीज़ें हमने कभी सोची भी नहीं थी कि हम सीखेंगे वो आज हमने आके यहाँ पे सीखा। नई चीज़ें सीखने को मिली। टीचर्स ने, सर ने बहुत ताउन किया हमारे साथ और आज हम जहाँ खड़े हैं सर की वजह से खड़े। थैंक यू। तकरीब दौरान 80 खां वधीक नौजवान ऐं नियाणियुनि में सर्टिफिकेट विरहाया विया जॾहिं त आयल महिमाननि खे टोपी ऐं अजरक जा तोहफ़ा पिणु ॾिना विया। कैमरामैन आसफ अली सां अनवर बोज़दार, बहिरां टीवी, कराची।